खोस्की टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पारां 2 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुलाज़िमनि हैदर शेख, अयूब भूत, परवेज़ मसीह, शाम मसीह, इरफान मसीह ऐं ॿियनि टाउन कमेटी खोस्की जे गेट अॻियां बुख हड़ताल करे एहतजाज रिकॉर्ड करायो। इन मौक़े ते संदनि चवणो हो त 2 महीननि खां उन्हनि जूं पघारूं बंदि आहिनि। उन्हनि जा बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हुननि मुतालबो कयो त उन्हनि जूं पघारूं ऑनलाइन जारी कयूं वञनि, ॿी सूरत में हू रोडनि ते निकिरण ते मजबूर थी वेंदा। असांजो 2 महीननि खां करे पघार बंदि कयो वियो आहे। ॼाणी बुझी करे असांखे पंहिंजे हिसाब किताब में रखी करे असां कमु वठी वञे थो, असांखे पघार ॾिनो कोन थो वञे। इंसाना खे अपील आहे त असांखे 2 महीननि जो पघार जारी कयो वञे। हेड मिनिस्टर बहाल करे मुलाज़िमनि खे पघारूं ॾिनियूं वञनि, जेको वीचारा अलाए किथां किथां खां भाड़ा किराया भरे हिते अचनि था ऐं पघार ॾिनो कोन थो वञे। 3 महीननि खां पोइ उन्हनि खे पघार कोन थो ॾिनो वञे। जीअं चेयरमैन वियो आहे तीअं असांजो न केरु धणी आहे न केरु साईं आहे। असांजा 5 मुलाज़िम कढी छॾिया आहिनि शादीलाल जा ऐं खोस्की जा मुलाज़िम कढी छॾिया आहिनि कचा, जंहिंखे 2 महीननि जूं पघारूं ओवर टाइम ॾींहुं राति ड्यूटियूं वरितियूं, आर्डर ते आर्डर। असां उहो हिते राति ॾींहुं बुखूं मच्छरनि में गर्मियुनि में कटियूंसीं। अॼु असांजो केरु धणी कोन्हे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।